दोस्तों पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिं जा अचण वारा एपिसोड धमाकेदार थियण वारा आहिनि, ज़बरदस्त थियण वारा आहिनि। छो ड्रामो पंहिंजी हिन टाइम आख़िरी मरहले में आहे ऐं आख़िरी मरहले में जॾहिं ड्रामो हूंदो आहे त ज़बरदस्त थी वेंदो आहे। तव्हां ॾिठो निकाह पियो थिए सोणी जो, होॾो फ़ैसिला, होॾो शैतानगिरियूं, रुंडो आख़िर में किन थींदो रुंडे जो, रुंडो आख़िरी दम ताईं शैतानियूं पंहिंजूं कोन छॾंदो, थी सघे त रुंडो मारियो वञे। ऐं जाबर सां बि हाणे हालत थियण वारी आहे, कासम बि हाणे पकड़ियो वेंदो, जाबर सां बि मुसीबत थींदी, यानी हू जेको हसीना खे छॾाइण जे चकर में आहे पाण फासी पवंदो। हसीना खे बि को ख़ासि जेको आहे शइ मतिलबु रस्तो कोन मिलंदो हितां भॼी पंहिंजी जान छॾाइण जो। अगरि दोस्तों अपडेट सुठी लॻे त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खुसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ तव्हांजो पंहिंजो चैनल आहे, हिन चैनल ते असां बहितरीन खां बहितरीन अपडेट्स लॻातार तव्हांखे ॾींदा अचूं था। इंशाअल्लाह अॻिते बि ॾींदा ईंदासीं। ऐं हिन चैनल ते नवां ड्रामा रियासत बि अचण वारो आहे। रियासत जा प्रोमो शुरू थी विया आहिनि, टीज़र अचनि पिया, वरी ॿीहर शूटिंग बि ॿीहर वरी स्टार्ट थी वई आहे, हले थी, तव्हां ॾिठा हूंदा। ऐं ज़बरदस्त हाणे धमाको थींदो रियासत ड्रामे जो पंहिंजा वेरी खां पोइ। वीडियो सुठी लॻी लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।